अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 तारीख़ 8 सेप्टेंबर ऐं मां ज़ाहिर घर जे पधर में बीठी आहियां। ॿाहिरि गाॾियूं थी गुज़रनि त थोड़ी डिस्टर्बेंस आहे ऐं 12 थिया आहिनि पूरा ॾींहं जा। 12 बजे खां मां इन लाइ व्लॉग शुरू कंदी आहियां त छो जो 12 खां पहिरियों मुंहिंजो मॉर्निंग जेको हूंदो आहे रूटीन हूंदो आहे, उहो मां वरी मॉर्निंग रूटीन तव्हां सां कंहिं ॿिए दफ़े शेयर कंदसि। सो हिन महिल मां हीउ जेको आहे तव्हां सां व्लॉग शेयर कयां थी, स्टार्ट कयां थी। सभिनी खां पहिरियों त मां हिते पंहिंजे अंडरग्राउंड टैंक जो ढक लाहे चुकी आहियां। हीउ ॾिसो, छो त इहो मां इन लाइ कंदी आहियां जो पहिरियों मां पाणी चेक कंदी आहियां, मूंखे आइडिया थी वेंदो आहे त केतिरो आहे लेवल, त मां केतिरी देरि मोटर हलाए सघां थी। सो हिते कॾहिं कॾहिं पाणी जो प्रॉब्लम हूंदो ई आहे ऐं असांखे महीने में हिकिड़ो या 2 टैंक जेके हूंदा आहिनि ज़रूरु पाणी जा लाइ हलाइणा पवंदा आहिनि। सो हाणे मोटर हलाईंदसि मां ऐं जेतिरो पाणी हिन में आहे उन हिसाब सां, ऐं उनखां पोइ शायदि मूंखे अॼु ज़रूरत पवंदी त मां टैंकर वारे खे कॉल कयां। सो ॾिसां थी त मूंखे अॻियां छा करिणो आहे। हीअ हाणे टंकीअ खे मूं ढक ॾेई मथां हीअ थुल्हो मैट हिकिड़ो मां वरितो आहे जेको डबल करे मां हिन जे मथां विछाईंदी आहियां, छो त हवा लॻे थी, मिटी उॾे थी त हिन ढक जे चौधारी जेका आहे उहा भरिजी थी वञे, त इन जे लाइ मां इहो मैट हिन ते विछायो। ॿियो कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त ॿिलियूं अचे वेहंदियूं आहिनि टांकीअ जे ढक ते, अलाए थधो हूंदो आहे शायदि तंहिंजे करे, त मूंखे इहो बि हूंदो आहे त हिननि जा वार छणंदा हूंदा त उहे बि टांकीअ जे ढक जे पासनि में हलिया वेंदा। इन जे करे मां जेको आहे हिन जे मथां इहो मैट विछाए छॾींदी आहियां। सो हाणे पाणी थोरो आहे, मोटर हलायां थी, जेतिरो बि भरिजी सघियो उनखां पोइ मां टैंकर वारे खे कॉल करे वठंदसि। कल्ह मां हीअ कपिड़ा श्रिंक हे कढी रखिया कटिंग जे लाइ, पर मां हिन जी कटिंग कोन कई छो त टाइम सफ़ा न मिलियो। हे 2 शर्ट्स मां श्रिंक कयूं त हाणे अॼु मां इहो हिकिड़ो सूट आहे, 2 शर्ट जेके आहिनि उन्हनि जी कटिंग करे थी छॾियां। सभिनी खां पहिरियों त मां हिननि खे इस्त्री कंदसि ऐं ॿी ॻाल्हि त हिन में हिकिड़ो बॉर्डर आहे, हे बॉर्डर मूंखे नथो खपे। इहो बॉर्डर जेको आहे मां हिन जो कटे अलॻि कंदमि ऐं पोइ जॾहिं मां पंहिंजे नंढियुनि शहज़ादियुनि जा फ्रॉक सिबंदमि त इन्हनि जूं मां बॉर्डर जो यूज़ जेको आहे मां उन में करे छॾींदमि। इस्त्री करणु ज़रूरी आहे सभिनी खां पहिरियों, छो त कटिंग उन सां परफेक्ट थींदी। अगरि इस्त्री न थियल हुजे ऐं कपिड़ो गुंजियल हुजे, छो त हीअ पहिरियों कट पीस आहे त इन में जेके थोरा घणा टेड़ा हूंदा आहिनि पीसिस, त ज़रूरी आहे त असां उनखे पहिरियों इस्त्री करे वठूं। सो हीअ इस्त्री थी वेंदो त उनखां पोइ मां हिन जी कटिंग शुरू कंदमि। इस्त्री मां करे छॾी आहे ऐं हाणे मां जेको आहे हिन जो बॉर्डर कटियां थी। मूंखे पंहिंजे लाइ ही बॉर्डर्स वग़ैरह न वणंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हमेशह इहा कोशिशि कयो त जॾहिं बि तव्हांखे काई शइ तव्हां अलॻि करणी हुजे, कपिड़े जो कोई पीस, त तव्हां उनखे कटियो, फाड़ियो न। अक्सर असां पंहिंजी सहूलियत जे लाइ फाड़े छॾींदा आहियूं, पोइ कपिड़े में एतिरा गुंज पइजी वेंदा आहिनि जो मुश्किल थी वेंदी आहे। कपिड़े खे कॾहिं बि फाड़णु न घुरिजे। सो सभिनी खां पहिरियों त ही मां बॉर्डर अलॻि कंदसि ऐं मां तव्हां सां ज़रूरु सिंपल कटिंग शेयर कंदमि। हाणे कंहिंजी फरमाइश आई त असांखे सिलाई सेखारियो। सो हीअ त कट पीस मां ठाहियां थी मां, त हिन में थोरी कारीगरी खपे सिबण में ऐं कटण में। सो इहो मां तव्हां सां शेयर हिन जी कटिंग न कंदमि ऐं इनशाला जॾहिं मां कंहिं साफ़ सुथरे कंहिं थान वारे कपिड़े मां ठाहींदमि उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो हिननि जी मूंखे कटिंग करे रखणी आहे। कटिंग मां करे वरिती आहे ऐं हीअ जेके आहे मुंहिंजो सूट पूरो कटिजी वियो ऐं उन सां गॾु गॾु मां पंहिंजूं हीअ 2 शर्ट्स बि कटे वरितियूं ऐं इन्हनि मां हीअ पीसिस बचा आहिनि जेके इनशाला ज़िंदगी रही त मां पंहिंजे प्यारनि गुॾियुनि जा इन मां कपिड़ा ठाहींदमि। ऐं हीअ जेका बॉर्डर जेको आहे मूं कटे अलॻि कयो आहे, त हीअ बॉर्डर हिननि जे फ्रॉक्स ते हणंदमि मां। मुंहिंजी राजिया ऐं हादिया 2 शहज़ादियूं आहिनि, उन्हनि जा कपिड़ा सिबंदमि इनशाला। ऐं इस्त्री जेका हुई थधी थी वई आहे। हमेशह मां इस्त्री खे कवर करे रखंदी आहियां, न त ॾाढी मिटी थी पइजी वञे। कवर हुजण जे बावजूद बि कॾहिं कॾहिं हिन में डस्ट पइजी थी वञे। सो इहो ज़रूरी आहे त हिन खे ढके हमेशह रखिजे। हाणे थियो आहे 1:30, बल्कि 1:30 थियण वारो आहे, अञा थियो न आहे। ऐं मां पहिरीं नमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ मां ठाहींदमि लंच, पोइ वरी तव्हां सां मिलां थी। हाणे मां वञा थी नमाज़ पढ़णु ऐं सुराण हिते राति जे लाइ पटाटनि जूं टिकियूं थी ठाहे, हिन जूं पंहिंजियूं रेसिपीज़ हूंदियूं आहिनि। ऐं शायदि बेसण, अच्छा हे कुझु बैटर ठाहे रखियो अथई, हिन में बोड़े पचाईंदी। ऐं मां हिते कढी रखी आहे मच्छी जी मुंडी। नमाज़ पढ़ी आहिनि ऐं मुंहिंजी भेण जो फ़ोन आयो, 10-15 मिंट उन सां ॻाल्हायो ऐं नमाज़ जे दौरान जेको आहे मां फ़ोन खे चार्ज बि करे छॾियो। हाणे पचायां थी मां बोड़।
हीअ आहे मच्छीअ जी मुंडी, इन जो बोड़ थी अॼु मां ठाहियां। बसर जो मां दाग करे छॾियो आहे, 2-3 बसर। ऐं हीअ जेको आहे हिन में अदरक थूम हुई जेका चॉपर में लॻल, उहा मां आघारे ही फ्रीज़ करे छॾियो। हाणे इहो मां हिन में विझां थी। उहो मां तव्हां सां पहिरीं शेयर करे चुकी आहियां। त हिन में सम्झो मुंहिंजी पाणी जी बि ज़रूरत पूरी थी वेंदी, ऐं अदरक थूम जी बि। ऐं हिन में मसाला विझंदमि, हीअ रेगुलर आम मसाला। लूणु जेको आहे मां 1 टीस्पून खां घटि खयो आहे, छो त मच्छीअ खे बि लूणु ॾिनल आहे। मच्छी त न आहे प्रॉपर, मुंडी आहे, पर इन जी जेका यखनी ठहंदी न बोड़ में, उहो बोड़ में ॾाढो टेस्ट ॾींदी आहे। ऐं उन सां गॾु जेको आहे 1 टीस्पून ही ॻाढ़ा मिर्च आहिनि, 1 टीस्पून तक़रीबन पीठल धाणा आहिनि, थोरो 1/4 टीस्पून हैड आहे, टमाटर आहे 1 वॾी साइज़ जो, ही 2 पटाटा आहिनि। ऐं हिन में मूं जीरो जेको आहे भुञी, अछो जीरो भुञी ऐं कुटे रखियो आहे। ऐं हिते मां चक्रो वेलण बि कढी रखियो आहे, त जीअं मां बोड़ खे दम ॾियण सां गॾु गॾु मां पोइ जेको आहे मानी पचाईंदसि, त जीअं मुंहिंजो टाइम बचे। सो हाणे हिन में अदरक थूम पाणी वियो, ऐं टमाटर बि विधा आहिनि, ऐं हीअ मसालो, ठीकु आहे। जीरो फ़िलहालु न विझंदासीं। हिननि खे मां हल्की बाहि ते ढकु ॾेई रखंदमि पचण लाइ, त जीअं हीअ जेको आहे टमाटर असांजा ॻरी वञनि, ऐं टमाटनि जो पाणी बि सुकी वञे, ऐं हिकिड़ो सुठो पेस्ट हिननि जो ठही वञे। सो थोरी देरि लाइ बाहि तेज़ आहे, ऐं जीअं ई हीअ ॻरी वेंदो, सॉरी जीअं ई बॉइल थींदो, त तीअं मां हिन जी बाहि घटि कंदी। हाणे थोरो जेको आहे टमाटर नरम थिया आहिनि, त इन्हनि सां गॾु मां पटाटा बि विझी थी छॾियां, ठीकु आहे। त हाणे गॾु गॾु जो भुञंदासीं पटाटनि खे, त आराम सां जेके बसर बि असांजा ॻरी वेंदा। ऐं हिनखे मां भुञंदी रहंदसि, ऐं थोरो थोरो पाणी जो छंडो बि हिनखे गॾु गॾु ॾींदसि। ऐं पाणी हिते मूं भरे रखियो, ठीकु आहे। बाहि मां हिनजी थोरी तेज़ थी कयां, पहिरियों घटि कई। हिकिड़ो मज़ेदार बोड़ आहे, ऐं सिंधियुनि में त मां ॾिठो आहे मुंडी शौक़ सां खाधी वेंदी आहे, पर मुंहिंजे घर में कुझु ॿार न खाईंदा आहिनि। सो बहरहाल मां शौक़ सां खाईंदी आहियां। पटाटा इन लाइ विधा अथमि त जीअं थोरो रस ऐं मसालो ठहंदो, त पटाटनि सां हर कंहिंखे उहो पसंदि ईंदो। ॾिसो पटाटा भुॼी विया आहिनि चङी तरह, ऐं तव्हां ॾिसो मसालो बि काफ़ी स्मूथ थी वियो आहे। हाणे मां हिन में विझां थी हे मुंडी जा पीसिस, ठीकु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो इन्हनि खे बि असां 2 मिंट भुञंदासीं। थोरो मां हिकिड़ो मच्छीअ जो पीस बि विधो आहे। सो हिननि खे मां भुञी चुकी आहियां गॾु गॾु। त मां हिन में हाणे ही पाणी विझां थी। थोरो पाणी विझिणो आहे, त जीअं ही पटाटा बि ॻरी वञनि, ऐं हिननि जी सुठी यखनी निकिरे मच्छीअ जे हॾनि जी। ऐं पोइ हिन में जेको आहे हिकिड़ो टेस्ट ईंदो ॾाढो सुठो। ऐं हिन में अञा मां थोरो पाणी अञा विझंदसि कुझु, सो भरे वठां। ऐं रस पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ छॾे थी सघिजे, ठीकु आहे। सो ही थोरो ॿियो पाणी हिन सां गॾु मां हिन में विझंदमि जीरो जेको मां भुञी ऐं कुटे रखियो आहे, ठीकु आहे। सो बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीउ नंढिड़ो मुंहिंजो हमाम दस्तो आहे। मां हमेशह इहो मेंशन कंदी आहियां त जॾहिं बि मूंखे भुॻल कुटियल जीरो या धाणा खपंदा आहिनि, त मां उन महिल भुञी तए ते, ऐं पोइ मां उन्हनि खे शामिलु कंदी आहियां। छो त मां जॾहिं बि ॾिठो आहे न, गुज़िरियल कुझु सालनि में मां इलाही सारो जीरो भुञी कुटे पई रखां, उन में उहा ख़ुशबू न पई रहे। थोरो वक़्त सां गॾु गॾु मज़ो उन मां निकिरी पियो वञे। सो हाणे हिन खे मां 1 मिंट त तेज़ बाहि ते छॾियां थी। ॾिसो हीउ बॉइल थियणु शुरू थियो, त जीअं थोरो वधीक बॉइल थींदो, त पोइ मां हिन खे जेको आहे हल्की बाहि करे छॾींदमि, ऐं पोइ हिन खे दम ते रखी बोड़ खे साइड ते, ऐं मां हिते गॾु गॾु मानियूं पचाइणु शुरू कंदसि। अच्छा, हिते मां धाणा ऐं मिर्च कढी रखिया आहिनि, इहे आख़िर में पवंदा। तए जी बाहि ॿारे छॾी, हाणे मानी पचाईंदमि। देॻड़ीअ जो मां चुल्हो चेंज करे छॾियो आहे, हिनखे बोड़ खे दम ॾेई छॾियो आहे। हिते जेको आहे मुंहिंजी मानी पचाइण जी तयारी थी थी। अटो जेको आहे सुराण मुंहिंजी सदोरी धीअ ॻोहे छॾींदी आहे, ऐं जेको मां हीउ बोड़ वोड़ पचायां थी, बसर टमाटर कटे छॾींदी आहे, धाणा बि कटे उन ई रखिया आहिनि। त ईअं मूंखे कम में ॾाढी सहूलियत थी वेंदी आहे। अकेली मां एतिरो न करे सघां। सो हे बोड़ खे अदम मानी मां पचाए छॾी आहे हिते। ऐं हाणे मां हिन में 2 सावा मिर्च थी विझां, ठीकु आहे। 2 सावा मिर्च ऐं थोरो गरम मसालो पीठल, बारिश जे करे गरम मसालो बि जेको आहे ॻंढा थी वियो आहे। सो हिन जो इहो दम हलंदो बोड़ जो। ऐं मुंहिंजी माई बि कम वारी अचण वारी आहे, त मां चाहियां थी जल्दी जल्दी कमु थी वञे, त जीअं थांव बि धोई वञे उहा। ऐं बोड़ खे हाणे इहो दम हूंदो, थोरी देरि पटाटा ॻरी वेंदा, त उनखां पोइ मुनासिबु रस छॾे, ऐं मां हिन में इहे धाणा विझंदसि।
मानी खाई वरिती आहे ऐं बचियल मानी जेका बॉक्स में पइजी वई ऐं हिन पासे थांव धोपनि था पिया। इहे हमेशह वांगुरु शाम जो इहे असां अंदरि कंदासीं ऐं उनखां सवाइ चुल्हा वुल्हा साफ़ थी विया आहिनि, बचियल बोर हिते ढके रखियो आहे। सो हाणे मां कंदमि रेस्ट। हाणे कुझु अमृता जे हिन मैगज़ीन मां रीडिंग कंदमि। हे कल्ह मां तव्हां सां शेयर कयो हो कल्ह वारे व्लॉग में, हीउ आयो हुयो त हीउ कुझु पढ़णो आहे मूंखे हिन मां। सो हाणे 4 बजे 4 थियण वारा आहिनि ऐं 5:15 बजे अज़ान ईंदी 3 पहिरीं जी, तेसि ताईं मोकिलायूं था। वरी 3 पहिरीं जी निमाज़ खां पोइ इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं। शाम जा थिया आहिनि 5:45 ऐं हाणे जेको आहे मां पंहिंजी सिलाई मशीन ते आई आहियां ऐं हीउ मूं वटि हिकिड़ो कपिड़ो हुयो जंहिंमां मां रओ ठाहियो आहे। हीउ हिन ई कपिड़े जो हिकिड़ो पीस आहे त हीउ रओ हिते काफ़ी देरि खां पियल हो। सो मूं सोचियो त कुझु ॿिया कपिड़ा सिबण खां पहिरियों ज़रूरी आहे त मां हिन खे कंप्लीट कयां, छो त रील बि हिन में सेम कलर जो विधियलु आहे। त मां स्टार्ट हाणे कंदमि इहो रओ। हाणे हीउ रओ मां ठाहे छॾियो आहे। सो हिन जी ओटी बि थी वई ऐं हिन में ॻंढु हुयो, मां ॻंढु बि जेको आहे ॿिन्ही पासनि लाइ हिकिड़ो हिकिड़ो ॻंढु हुयो, उहो बि मां हिन में विझी ऐं ॾाढो सिक्योर करे सिबी छॾियो आहे। त कुझु टाइम त मुंहिंजो इन में लॻी वियो ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी त मां हिन में ॻंढु कीअं विधो आहे। ठीकु आहे, हे हाणे सॼो हिकिड़ा साफ़ु सुथरा पीसिस हुया। मूं सोचियो त हिकिड़ो रओ ठही वेंदो ऐं कंहिंजे न कंहिंजे कमु अची वेंदो। हीउ ॾिसो त हीउ मूं हिनखे ईअं सिबियो आहे जो ॻंढु ॿिन्ही पासनि ना परफेक्ट आहे। ठीकु आहे, सो इहो रओ तयारु करण खां पोइ हाणे मां ठाहींदमि। हीउ हिकिड़ो टुवाल आहे मां वटि, हिकिड़ी आम सादी क्वालिटी जो आहे। सो मूंखे पोचा खपनि 2 घर जे लाइ। असां पोचो जेको आहे टुवाल जो यूज़ कंदा आहियूं त हिन खे कटे मां हितां हीउ बि 2 ठही वेंदा थोरी देरि में। हाणे हीउ 2 टुवाल ठही विया, पोचे जा 2 पीसिस मुंहिंजा रेडी आहिनि ऐं उन खां पोइ मां मशीन जो धाॻो जेको आहे चेंज करे चुकी आहियां। ऐं हाणे हीअ आहे मूं वटि रओ जेका शर्ट मां कटे रखी आहे उनजो रओ आहे। ठीकु आहे, सो ॾाढो वणे थो मूंखे तमामु, हिकिड़ो प्यारो कलर ऐं प्यारो प्रिंट ऐं कपिड़ो जेको आहे कुझु अजीबु आहे ऐं मूंखे ख़बर पई त हीउ कॉटन नेट आहे। सो बहरहाल जेको बि आहे त मां हिन खे जेको आहे हिन जो पलव बि विराईंदमि ऐं हीअ मां वटि लेस आहे जेका मूंखे हीअ सनड़ी लेस हिन जे चौधारी हणणी आहे। ठीकु आहे न, सो मां हिन जो कमु शुरू कयां थी। इहे नंढा नंढा कम हूंदा आहिनि जे घर में वेठी मां सॼो ॾींहुं कंदी हूंदी आहियां ऐं यकीन कयो कॾहिं कॾहिं सुस्ती बि हूंदी आहे त मां कंहिं ॾींहुं कुझु बि न कंदी आहियां सवाइ खाधो पचाइण जे या जेको ज़रूरी कमु हुजे। सो ईअं बि थींदो आहे कॾहिं त पाण खे बि टाइम ॾींदी आहियां, पोइ या मां कुझु कोई वीडियोज़ ॾिसंदी आहियां, रेस्ट कंदी आहियां, किताबु पढ़ंदी आहियां, पर कॾहिं कॾहिं थोरी पाण खे जेको आहे टाइम ॾेई वठंदी आहियां मां। सो ईअं थींदो रहंदो आहे। ऐं हीअ जेके मूं व्लॉगिंग शुरू कई आहे, जेके मूं डेली व्लॉग्स ठाहिणु शुरू कया आहिनि, त इहे बि ज़रूरी न आहे त मां हर रोज़ु ठाहियां। डेली लाइफ जे मुतालिक़ आहिनि, डेली लाइफ जे बारे में आहिनि, पर रेगुलर करे सघंदमि त कंदमि, या अगरि मां 1-2 ॾींहं छॾे करे कयमि त कंदमि। सो हूअं त मुंहिंजी आदत हूंदी आहे, मां सिलाई करण महिल ॾाढा गाना ॻाईंदी आहियां ऐं मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे, मुंहिंजो कमु ॾाढो सुठो निबिरंदो आहे। पोइ हाणे सही आहे या ग़लति आहे पर अलाह माफ़ करे, थींदो रहंदो आहे। सो हाणे हिन जी ओटी हीअ पलवनि जी कंप्लीट करण खां पोइ मां हिन खे हणंदमि लेस। हाणे हीअ लेस मां वठी त 8 गज़ आई आहियां, पर मां पोइ बि हणण खां पहिरियों हिन रए ते मापे थी ॾिसां त ईअं न थिए त आख़िर में खुटी पए। ठीकु आहे, इहो ज़रूरी आहे त पहिरियों खां जेको आहे लेस जेकॾहिं पूरे रए जी आहे बि तॾहिं बि तव्हां हुनखे मापे ॾिसो 1 दफ़ो, त इहो एहतियात ज़रूरी आहे। ईअं न थिए खुटंदी त पोइ त मुश्किल थी वेंदी ॾाढी। सो पहिरियों मां हिनखे मापे थी ॾिसां त पूरी अचे थी या न।
रओ थियो मुंहिंजो कंप्लीट ऐं लेस जेका आहे पूरी बि थी वई माशाल्लाह सां, ही बची बि पई आहे। ऐं इहा जेका आहे मां कोशिशि कंदमि त पंहिंजी शर्ट ते हणां ऐं उनखां सवाइ या ॾिसंदमि शर्ट ते कुझु ॿियो हणिणो आहे त उहो बि हणंदमि। ऐं मूंखे हमेशह पंहिंजा रवा ईअं वणंदा आहिनि जो उन्हनि ते या त लेस लॻियल हुजे, आर लॻियल हुजे, पाइपिंग लॻियल हुजे। सादो रवो पातल मूंखे कॾहिं बि न वणंदो आहे, छो त मूंखे लॻंदो आहे उहो ठहंदो न आहे मुंहं ते। सो बहरहाल मां पाण बि कोशिशि कंदी रहंदी आहियां त कुझु न कुझु कंदी रहां पंहिंजे रवनि जे सिलसिले में, या कॾहिं ॿाहिरां बि कुझु कमु कराईंदी आहियां। सो हीअ आहे रओ मुंहिंजो तयारु। ऐं हिन जे शलवार जो जेको आइडिया आहे, मां वटि शर्ट जो कपिड़ो तव्हां ॾिसी चुका आहियो, रओ बि तव्हां ॾिसी छॾियो। शलवार जो हिकिड़ो मां वटि ज़बरदस्त आइडिया आहे। सो उहो जॾहिं मां ठाहींदमि त मूंखे ॿुधाइजो त छा इहो कंप्लीट सूट मूंखे पातल तव्हां ॾिसणु चाहींदो। सो हिन महिल निमाज़ में, सांझे जी निमाज़ में तमामु थोरो टाइम बचो आहे, कुझु मिंट बचिया आहिनि। ऐं मां जेको आहे इन टे पहिरीं ऐं सांझीअ जे विच में ॿ रवा ठाहे वरितमि पंहिंजा। ऐं हू पहिरियों वारो रओ त मूंखे ख़बर न आहे, मां खणंदमि या कंहिंखे ॾेई छॾींदमि, भली कंहिंजे कमु अचे। ऐं उनखां सवाइ ॿ टुवाल कटे, नंढिड़ो कमु हुयो, थोरी देरि जो कमु हो, पर टाइम थो लॻे। पोइ जॾहिं विसरी थी वञे ॻाल्हि त एंड टाइम ते ख़बर पवंदी आहे त ॾाढो मुश्किल लॻंदो आहे। ऐं उनखां सवाइ जीअं मूं शुरू में चयो त डेली व्लॉग्स ठाहिणु मुंहिंजी डेली लाइफ जा, कोशिशि कंदमि त रोज़ु ठाहियां, पर जे कॾहिं नथो ठही सघे, का बि वजह थी वञे, तॾहिं बि मां हिनखे कंटिन्यू कंदमि इनशाअल्लाह। छो त मूंखे तव्हां सभिनी खां ॾाढी सुठी मोट मिली आहे, ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे। ऐं हाणे सांझीअ जी निमाज़ खां पोइ वरी राति जी मानी ठहंदी हमेशह वांगुरु। मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां त सुराण कुझु टिकियूं पटाटनि जूं रेडी करे रखियूं आहिनि। मंझंदि जो जेको मां बोड़ पचायो उहो बि काफ़ी सारो पियो आहे। हाणे ॾिसां थी वञी त सांझे जी निमाज़ पढ़ण खां पोइ टिकियूं त सुराणी तरींदी ऐं मां मानी पचाईंदसि। अॼु राति जो असां चांवर नथा पचायूं छो त बोड़ आहे खाइण लाइ घणो, त उन सां मानी वधीक सूट कंदी। सो अॼु जो व्लॉग मां हिते ई ख़तमु थी कयां, छो त ॾिसो सुम्हंदे सुम्हंदे टाइम इलाही थी वेंदो आहे सॉरी, त अञा त अलाए केतिरा कम हूंदा आहिनि, काई प्लैनिंग न हूंदी आहे। सो इनशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी शइ सां, कंहिं सुठी वीडियो सां, कंहिं सुठी एक्टिविटी सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाअल्लाह वरी मिलूं था, तेसिताईं अल्लाह भाई।